इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी में भारत के संविधान के ऊपर जो विचार विमर्श, एक कार्यक्रम जिसमें हम अपने विचारधाराएं एक विचार के रूप में ही रखते हैं, उससे कुछ लोग सहमत हो न हो। 1998 में ये जो फ़क्र मिला हमारे आदिपुर की इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी, जो जिसमें पाकिस्तान से आए हुए कुछ बड़े बड़े स्कॉलर्स थे, डॉक्टर्स थे, अभी भी उस पर संशोधन चल रहा है और अभी ये करीब इस जुलाई 2024-12 तक उसका संशोधन चल रहा है। सुबह को 9 बजे से लेकर रात को शाम को 5 बजे तक सारे स्कॉलर्स जो है इंडिया के आए हुए हैं। उसमें खास करके हमें खुशी है कि गांधीधाम के 5 ऐसे व्यक्ति हैं स्कॉलर्स जो बैठे हुए हैं और 2 स्कॉलर्स जो है वो बाहर से आए हैं। आज हम उनका परिचय भी कराएंगे आपको। भारत में जो कॉन्स्टिट्यूशन रचा गया था वो 22 भाषाओं में, मुख्य 22 भाषाओं में लिखा गया है। उसमें सिंधी एक ख़ास भाषा है, जिस कॉन्स्टिट्यूशन को भारत सरकार की तरफ से जो एक्सपर्ट्स ने उसको फिर से ट्रांसलेट करके और उसको टाइप सेटिंग वगैरह किया है, वो इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी में योजा गया, जिसकी झलकियाँ देखें। 1950 में 26 जनवरी ते भारत जो जोड़जग चालू थियो ऐं भारत प्रजातंत्र देश बणियो। वो जोड़जग सभिनी ॿोलियुनि में तर्जुमो थियो जेके भारत के विधान में शामिल हुई। सिंधी ॿोली भारत के विधान में 1970 के 10 अप्रैल ते आई। मां सम्झा तो हाणे इन ॻाल्हि जी तव्हां सभिनी खे ॼाण आहे। पार्लियामेंट में लगभग 1990 खां पोइ हिकिड़ो सुवाल उथियो, कंहिं पुछो त भारत जो विधान सभिनी ॿोलियुनि में शामिल आहे, छपिजी चुको आहे? तॾहिं कानून मंत्री उथी चयो त सिंधी ॿोलीअ में छपियो कोन्हे। चयूं छो न छपियो आहे? जी छाकाणि त सिंधीअ में का संस्था ई कान्हे जेका उहो विधान चङो वॾो आहे, जोड़जग विधान संविधान साॻी ॻाल्हि आहे, जेका छपे सघे। इहा ॻाल्हि जॾहिं असांजे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी खे ख़बर पई त डॉक्टर सतीश रोहिड़ा असांजे सिंधियोलॉजी जो प्रपा कंदड़ ऐं हुन वक़्त जो डायरेक्टर हो, उन लिखी मोकिलियो गवर्नमेंट खे त असांजी सिंधियोलॉजी बिल्कुलु इहो कमु करण जे लाइक़ु आहे ऐं करे सघे थी। हुतां जो सेक्रेटरी आयो, कुबंजन दरबार वाले उनको स्वागत कर रहे हैं शॉल पहनाकर, और मैं चाहता हूँ तालियों से स्वागत किया जाए। और उसके बाद जो है मैं राजू उदासी को कहूँगा कि वो डॉक्टर साहब का स्वागत करें। डॉक्टर साहब कहाँ से आप बताया? मैसूर से। अच्छा। डॉक्टर साहब का राजू उदासी साहब यूपी के। अच्छा, वैसे यूपी के हैं। और अभी मैं रमेश भाई जो है साधु वासवाणी कुंज से आए हैं, और वो जो है हमारे भाई साहब, आपका नाम बताएंगे एक बार? भानु बोधेजा। आप सिंधी ही हैं? और उनका स्वागत किया रमेश भाई अजवाणी ने। आइए, अब मैं दरख्वास्त करूंगा हमारे बागचंद जी जो राष्ट्रीय दीनदयाल सेवा संघ के हैं, वो जो है हमारे एडवोकेट जो यहाँ हैं, एडवोकेट श्री राजकुमार लालचंदानी जी का शॉल पहना के स्वागत करेंगे। आयो लाल सभई चओ झूले। रमेश और तव्हांखे मां रिक्वेस्ट कंदुसि वासवाणी भाई। हाँ, डॉक्टर साहब तव्हांजो नालो छा ॿुधायो? सुंदर गोराणी। स्वागत जेको आहे असांजो दीपक भाई वासवाणी। अचो। हाँ, टई डॉक्टर आहिनि। तव्हां छा नालो ॿुधायो? डॉक्टर तमन्ना लालवाणी स्वागत कंदी आशा लालवाणी। हाणे मां ध्रुव रामचंदानी खे रिक्वेस्ट कंदुसि त उहो डॉक्टर तव्हांजो नालो ॿुधायो? जिया शहाणी जो स्वागत कंदा। ऐं दादी जो नालो छा ॿुधायो? गोपी पारदासाणी स्वागत कंदी असांजी विमी सरदारगानी खे, डॉक्टर विमी सरदारगानी। सॉरी, हाँ। तव्हांजो नालो ॿुधाईंदा? उषा प्रवीण शर्मा। तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो हिते हींअर हिन सां गॾिजी करे? टाइप सेटिंग।
कहिड़ी भाषा में? सिंधी, अरबी सिंधी। अरबी सिंधीअ में ई कंदा आहियो सॼो? इंग्लिश में डायरेक्ट ट्रांसलेट थी तव्हांखे ईंदो पढ़ी करे तव्हां हुनखे कंदा हाँ, आहियो? पढ़ी करे करेक्शन करे। ऐं डेली करे छॾींदा आहियो? जी। ठीकु आहे। ऐं तव्हां? रजनी सावलानी। रजनी सावलानी, तव्हां बि सेम कमु कंदा आहियो? जी। सॼो टाइप सेटिंग करे तयारु कंदा आहियो, बुकलेट तयारु कंदा सिंधी में टाइप आहियो? हा, वधीक हिननि जे बारे में कुझु ॿुधाइणो हुजे असांखे तव्हां ॿुधाए सघो था? कंहिंजे बारे में? हिननि जे बारे में ॿियो कुझु? मां त पुछी छॾियो हुन सिंधी अरबी सिंधी चङी तरह ॼाणनि ऐं सिंधीअ में चङी महारत हासिलु थियनि। ऐं मुख्य ॻाल्हि जेका असांजे दिनकर साहिब खे ॾुखियाई पई थी त जेकी कुझु असां हुते वर्कशॉप में कयूं उते जिते बि कनि ॿिए कंहिं शहर में कनि तॾहिं वञनि की हुते टाइप सेटिंग लाइ माण्हू कोन मिलंदा। त उहा ॻाल्हि उहा जेका कमी हुई उहो पूरी थी उहा उनजी पोइवारी हिते सवलाई सां थिए थी त हीअ ॼणियूं ॿ ॼणियूं जेके आहिनि से हिन कम जे लाइ बिल्कुलु क़ाबिल आहिनि, चङी तरह कमु पिया कयूं ऐं हिन साहिब जी घणे में घणी चिंता निकली है। उहा टाइप सेटिंग का काम जल्दी मिल गया तो आपका काम फास्ट हो गया। वही ॼणियूं हुन त खई वञी ॿियो किथे वञी ॾेई करे हीअं करे हीअ ॿई लाॾलियूं असांजूं तमामु कारगर आहिनि। चलो ॾाढी सुठी ॻाल्हि रही, मज़ो आयो, असांखे बि नॉलेज मिलियो भई अहिड़ी टाइप जो कमु थींदो आहे। ऐं तव्हां मां अगरि केरु कुझु चवणु चाहींदो हुजे तव्हां मां बागचंद जी आहियां। दादा जिन सां मिली ॾाढो आनंद आयो, दादा सुञाणूं उनखे वञण दॿा बिल्कुलु। तव्हांखे कुझु चवणो आहे साईं? असांखे सभिनी महिमान सां गॾिजी करे ॾाढी ख़ुशी थी ऐं जेको डॉक्टर साहिबु जेकी ॻाल्हि कई सो मूंखे ॾाढे दिलि सां लॻी आहे। बिल्कुलु। जय झूलेलाल। रमेश भाई? हाँ, जय झूलेलाल। असां सभु मिली करे हमेशह कॾहिं बि कंहिंसां मिलूं त जय झूलेलाल चई करे सिंधी जे ईष्ट देवता जो नालो ॿुधाइणो खपे। जय झूलेलाल। ऐं ईअं ताज़ो दादू वासवाणी कुंज में तव्हां जेका ॿाहिरि जा आहियो उन्हनि हाणे नओं मंदरु ठाहियो आहे। जय झूलेलाल, छा नालो रखियो अथव? श्री झूलेलाल मंदरु। श्री झूलेलाल मंदरु रखियो आहे, साधू वासवाणी कुंज जी संस्था जो ई आहे। उते भूकंप खां पोइ जेकी संस्थाऊं खे जो भी भूकंप के बाद आए थे तो उनको इन्होंने मकान बनवा के दिया था बिल्कुल नॉमिनल रेट में, और वहाँ पे ये उसके वहाँ के सेक्रेटरी हैं, वो सारी संस्था को संभालते हैं। 350 मकान हैं और उधर मंदिर भी है उनकी है, इस प्रकार से हॉल भी है, वो संभालते हैं शादी ब्याह के लिए और वो सेवा देते हैं। थैंक यू वेरी मच। और अगर आप हमारे लिए और कुछ सेवा हो तो बताएं। क्योंकि आप सिंधी समाज में और आप देखिए जो जन हैं आप लोग हैं, सबसे बड़ी बात ये है कि हमें हमारे लिए जो सबसे बड़ी चुनौती है वो ये है कि हम सिर्फ बच्चों को इंग्लिश मीडियम में पढ़ा दें और स्थिति ये है कि वो बच्चा आपका न तो गुजराती जानेगा, न अंग्रेजी जानेगा और न ही सिंधी जानेगा। इसका बहुत सीधा उदाहरण कई एग्जाम्पल हमारे सामने है और इसका आप लोगों को विशेष ख्याल रखना चाहिए। मैं तो निवेदन करूँगा कि जो भी बच्चा आपका है कम से कम अभी तो गवर्नमेंट ऑफ इंडिया में भी ये शुरू किया नई शिक्षा नीति में कि बच्चों की जो शिक्षा है उसकी मादरी जबान में हो, तो अभी तो हम उस पर काम कर रहे हैं, लेकिन हमारे साथ साथ आप लोगों की भी ये जिम्मेदारी है। हम आपको जागृत कर सकते हैं कि देखिए ऐसा हो रहा है, हम आपको फोर्स नहीं कर सकते, नहीं आपके बच्चों को फोर्स कर सकते हैं, या किसी को कोशिशें करनी है, नहीं बना सकते, कोशिशें कामयाब जाती है। तो सबसे बड़ी बात ये है कि आप कोई भी भाषा किसी भी माध्यम से पढ़ाएं, लेकिन अपनी मातृभाषा का जो माध्यम है वो बच्चे को कम से कम जरूर सिखाएं। तो नहीं ज़्यादा तो कम से कम हाई स्कूल 10वीं तक या 12वीं तक 10+2 तक उन बच्चों को इतनी तालीम हो कि वो सिंधी समझ जाए, बोल तो लेते हैं ना, उनको लिपि आती। वकील साहब हिकिड़ो सवाल पुछणो हो, जीअं हाणे मां एक्चुअली जेॾी पहिरें ॾींहुं हिते जॾहिं प्रोग्राम शुरू थियो त उॾंदी ख़बर आई त मूंखे ईअं लॻो शायदि 1 जुलाई 2024 खां वठी जेका नया कानून ठहिया आहिनि त मूंखे ईअं लॻो शायदि उन्हनि जी ट्रांसलेशन भई अचानक पाण खे ठहिया आहिनि त उनजी बि ट्रांसलेशन करणु हूंदी त पोइ त पर छा उनजी कुझु प्लानिंग आहे या उन कुझु पाण खे कॉपी मिली सघे थी या हिंदीअ में सिंधीअ में छा में मिलंदी उहा? न, जेके नवां क़ाइदा ठहिया आहिनि 1 जुलाई खां चालू थी विया आहिनि। अगरि जे तव्हांखे उन्हनि क़ाइदनि जी नक़ल खपे त तव्हांखे इंग्लिश में ऐं गुजराती में गुजराती में मिली वेंदी। ऐं अगरि जेके हिंदी भाषी आहिनि तव्हांखे हिंदी भाषीअ में मिलंदा। ऐं बाक़ी बुकसेलरनि वटि ऐं अॼु बि अचनि था, तव्हांखे खपे त मुंहिंजी ऑफिस में बि अवेलेबल अथव, इंग्लिश बि अवेलेबल आहे ऐं गुजराती बि अवेलेबल आहे, टई क़ाइदा अवेलेबल। थैंक यू वेरी मच, महिरबानी।